अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया, काट तपोए कबूल में मछण भाई घट, मथा मुहायन जा प्या न ॾिसिन पट, कलाड़ की हट कुसण जो कोप वहे। भलारे बिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा मां ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 अप्रैल 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंधूअ दरिया ते धाड़े ख़िलाफ़ बबरले में लॻल धरणो तोड़ जो हाण ख़तमु थी चुको आहे। तोड़ जो सिंध वासियुनि जी जदोजहद अॼु बि जारी आहे, पर उन धरणे में शामिल थी सिंधू दरिया सां मुहबत जो वचन वरजाईंदड़ मुलज़म सुमरो हाण नाहे रहियो। ॾहरकी जी सरज़मीन सां वास्तो रखंदड़ मुलज़म सुमरो उहो ख़ूबसूरत शाइर हो जंहिं दिलनि जा ज़ख़्म बि ॻणिया त धरती लाइ बि लिखियो ऐं अमली तरह जदोजहद में शामिल बि रहियो। बबरले खां वापसि वेंदे अणॼातल माण्हुनि जे हमले में ज़ख़्मी थियण बाद रहीम यार ख़ान जी अस्पताल में हुन पसाह पूरा करे छॾिया। सिंध लाइ धड़कंदड़ दिलि हमेशह लाइ पीही रही। हूअ जंहिंजो नालो हाफ़िज़ मोहम्मद बख़्श हो, पर हुन पाण खे मुलज़िम सॾरायो। हाफ़िज़ मोहम्मद बख़्श मुलज़िम सुमरे हाफ़िज़ अली मोहम्मद सुमरे जे घर में 4 अगस्त 1961 धारे ॻोठ छांदण शरीफ़ तालके ॾहरकी में जनम वरितो। हुन MA ताईं तालीम हासिल कई। उस्ताद हुजण जे नाते हुन केतिरनि ई शागिर्दनि जे ज़हन जे सैन ते इल्म जा अलम बि खोड़िया। हुन जे कलम केतिरा ई मज़मून तख़लीक़ कया ऐं दिलि जहिड़ी जाॻंदड़ शाइरी बि लिखियाई। संदसि शाइरी जो हिकु किताब सवेरनि जा उल्का छपजी मंज़र आम ते अची चुको। तोड़ जो हूअ हाफ़िज़ क़ुरान हो ऐं मज़हबी सोच रखंदड़ माण्हू पिणु, पर हू हमेशह इंतिहा पसंदी खां घणो दूर बीठल नज़र आयो। हुन धरती ऐं दिलि जा दर्द लिखिया। हुन बहारनि जी उमेद रखी ऐं कंडाई राह ते सफ़र कयो। तॾहिं त हुन लिखियो, बहारनि जे उमेदनि ते कंडाई राह में गुज़री, ख़िज़ाउनि जूं जिभियूं सहंदे उमिरि भञ डाह में गुज़री। हयाती हादसो बणिजी सदाई साम्हूं आई, कमल जहिड़ी ख़ुशी हर का हमेशह बाह में गुज़री। वफ़ाउनि जो भरम रखंदे रहियासीं माठ में मुलज़िम, फ़रेबनि जी ख़बर हूंदे पोइ बि वेसाह में गुज़री। सारी सबजमार ज़िंदगी जा वेसाह संभालींदड़ शख़्स तोड़ जो हाण यादि किताब जो हिसो बणिजी वियो आहे। पर जॾहिं बि शाइरी जा पेरा खणबा, जॾहिं बि साई सुखी सदाबी सिंध लाइ जदोजहद जी तारीख़ लिखबी, तॾहिं असांखे सिंध जो ख़ूबसूरत शाइर मुलज़म सुमरो यादि ज़रूरु ईंदो ऐं पोइ असीं खेसि शाइरी में भेटा पेश कंदासीं ऐं ईअं महसूसु थींदो ॼण हू ॿुधाए थो। साझी टाणे सार लहे थी जिया जंझोड़े तुंहिंजो पुछे। साझी टाणे सार रहे थी जिया जंझोड़े तुंहिंजो पुछे थी, उनखे भला ॾस कीअं रिझायां, उनखे भला ॾस कीअं रिझायां। अचण जो असलूं तोजे न वारियो, बीठो रहियुसि मां तोजे बिहारियो, प्यार नज़र सां तोजे निहारियो। महफ़िल में गॾु गैर सां ईंदे,
मूं खां पुछो तो लहजो मटींदे। वाह वाह। महफ़िल में गॾु ग़ैर साईं ते मूं खां पुछो तो लहजो मटींदे। तूं छो भला हिते मुल्क में आए, तूं छो भला हिते मुल्क में आए, आऊं उथी वियुसि तो जे उथारियो। बबरले में हयल वकीलनि जो धरणो ख़त्म थी चुको आहे। धरणे छा ॾिनो छा न इन बाबति नामेरो लेखक सुहेल मेमण लिखे थो। धरणे में कामयाबी सिंध जे आवाम जी थी आहे। उन एतिजाजी धरणे मुंहिंजी सम्झ मूजिबि कुझु हेठियां फ़ाइदा सिंध खे ॾिना आहिनि। नंबर 1, सिंधी क़ौम ख़ौफ़ मां ॿाहिरि निकिती आहे। नंबर 2, धरणो वकीलनि जे सॾ ते हुयो, पर 95% सिंध जे सियासी क़ौमी मज़हबी पार्टियुनि हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि बल्कि मजमूई तौरु सिंधी क़ौम जो एहतिजाज हो। नंबर 3, साबित थियो त सिंध पीपल्स पार्टी तोड़े पीर मीर जागीरदार सरदार ऐं वॾेरे जी न खीसे में पई आहे, न ई संदन साज़िशुनि खां बेख़बर आहे। नंबर 4, सिंध खे ख़बर पई त हू हिन फस्ताए मुल्क जी ताक़त सां पुरमन तरीक़े कहिड़े नमूने संदन निड़ी ते लत रखी सघनि था। नंबर 5, एहतिजाज मुकमिल तौरु कामयाबु थियो आहे। कैनाल प्रोजेक्ट बिल्कुलु रुली विया आहिनि। ॼाणू माण्हुनि खे ख़बर आहे त को बि मेगा प्रोजेक्ट रुलंदो आहे त ॿीहर उनजो ठहिणु मुमकिन न आहे थींदो। नंबर 6, सिंध जे बचे खे ख़बर पई आहे त पीपल्स पार्टी नवाज़ लीग ऐं बूटनि जो गॾियल प्रोजेक्ट हो ऐं MQM पाकिस्तान उन्हनि सां शामिलु हुई। नंबर 7, सिंध में सियासी हलचल थी आहे। नवां कारकुन ऐं लीडर निकिरी निर्वार थिया आहिनि। नई सिफ़ बंदी थींदी, सियासत खां मायूसी ख़तमु थींदी। क़ौमी शऊर ऐं क़ौमी सुजाॻी में इज़ाफ़ो थियो आहे। सियासत जो शौक़ु पैदा थियो आहे। मोबाइल फ़ोन वारी नसल खे ख़बर पई त सियासत छा आहे, वतन सिंध छा आहे। ज़िंदगी जो ही बि रुख़ आहे ऐं हीअं बि ज़िंदगी लाइ जदोजहद थींदी आहे। नंबर 8, सिंध जे बचे खे ख़बर पई त पंजाब लोकल दलालनि सां मिली बंदूक जे ज़ोर ते सिंध जी फुरलूट करे रहियो आहे। नंबर 9, कैनाल त रुली विया, पर हीअ वरी ॿियनि मनसूबनि सां गॾु मैदान में लहंदा ऐं सिंध वरी जदोजहद ऐं मज़ाहिम जे मैदान में हूंदी। इहो सिलसिलो हलंदो रहंदो जेसिताईं हिन पंजोड़ में फाथल आहियूं। नंबर 10, सिंधी नौजवान निर्वार थियो आहे जेको उन्हनि साज़िशुनि खां हिन तहरीक में ख़बरदार थियो आहे। सियासी पार्टियूं उन्हनि जी तरबियत कनि, रुकनियत साज़ी कनि। नंबर 11, अजाया सजाया लीडर धोपिजी विया। नंबर 12, कमाल थी वियो त सिंधियुनि जो ही हेॾो वॾो आलमी लेवल जो एहतिजाज पुरमन रहियो ऐं हिकु पथर बि न उछलायो वियो ऐं दुश्मन जा $अरबें ॿुॾी विया। हीअ सिंध जो संदन मईशत ते छितो वार आहे। नंबर 13, वेझे माज़ी में हिननि PP नवाज़ लीग ऐं बूटनि जे टेकुंडे खे कंहिं बि नाहे ललकारियो, पर ग़रीब मिसकिन सिंधियुनि उन्हनि खे फ़िलहाल त उछलायल थुक चटराई आहे। नंबर 14, सिंध में पीपल्स पार्टी जेका 15 सालनि में पंहिंजे वाठनि साफ़िन अदीबनि वकीलनि लीडरनि ते इन्वेस्टमेंट कई, उनजे ज़ाया थियण जी ख़बर पई। जिन बि माल खाधा हिकिड़ा लिकी विया, ॿिया मजबूरी में धरणे में पुॼी ज़रदारी ते लानत विझंदा रहिया, पर PP खे कंहिं बि रेस्क्यू करण जी हिमत न कई। नंबर 15, ज़रदारी हिन तहरीक में सिंध जो नापसंदीदा तरीन सिंध दुश्मन शख़्स थी साम्हूं आयो। नंबर 16, जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं ऐं हवाल। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हेॾा वॾा एहतिजाज संभालण या उन्हनि जो प्रेशर केतिरो थींदो आहे। कुझु बि थी सघंदो आहे। अहिड़नि इवेंट्स में अंदर जूं ख़बरूं त असां खां पुछो। लम्हे लम्हे जी नई सूरतहाल खे मुंहुं ॾियणो पए पियो। दोस्तनि खे सुठो थियो, पर पुरमन तरीक़े एहतिजाज कामयाबु थियो। नंबर 13, न नवाज़ लीग पंजाब जे मुफ़ादनि लाइ कमु करणु छॾींदी, न पीपल्स पार्टी सिंध जे मुफ़ादनि जो सौदो करणु ऐं करप्शन छॾींदा, ऐं नई बूट पंहिंजी हिन शिकस्त खे विसारींदा। 100 साज़िशूं बि जारी रहंदियूं ऐं क़ौम जी जदोजहद बि उन्हनि ख़िलाफ़ु जारी रहंदी। नंबर 18, सिंधियुनि पंजाब ऐं पाकिस्तान जा दग ॾिसी छॾिया। उनजो साह जंहिं कबूतर में आहे, उन कबूतर जो नालो कराची खां कश्मीर 500 माइलनि जो उहो रोड आहे। उन ते लत ॾिबी त सन निड़ी ते लत ईंदी। नंबर 19, सिंध जी आबादी में इज़ाफ़ो असांजे फ़ाइदे में आहे। ॻोठ शहर सिंधी माण्हुनि सां भरिया पिया आहिनि। उन्हनि में अक्सरियत नौजवाननि जी आहे। अमन अमान जी सूरतहाल पीपलनि पारां रोज़गार विकिणण ऐं हक़दारनि खे न ॾियणु
बेइंतहा करप्शन उन्हनि नौजवान आबादी खे एहतिजाज जी मज़ाहिमत ॾांहुं राग़िब कयो आहे। नंबर 20 क़ौम परस्त पार्टियुनि सवाइ चंद मुदे ख़ारिज लीडरनि खां वॾी महिनत ऐं डिघी जाखोड़ कई आहे ऐं सिंधियत जो ॿिज पोखींदा आया आहिनि जेको वधी वण थियो आहे। नंबर 21 सोशल मीडिया ते नेगेटिव ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो। मैदान अमल में कमु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ईअं बि सोशल मीडिया ते हज़ारे माण्हू बूटनि जा ऐं सवें माण्हू पीपलनि जा सॼो ॾींहुं वेठा माण्हुनि खे उबतो सुबतो उभारिनि। उन्हनि जा मीडिया सेल थियल आहिनि। उहे कारकुननि जे हिक ॿिए जे लीडरनि खे गारियूं ॾेई बि वेढ़ाईंदा आहिनि, कूड़ियूं पोस्टूं हलाइनि, लीडरनि जा कूड़ा बयान हलाइनि, इंतिहाई गंदा आहिनि। नंबर 22 धरणो ऐं एहतिजाज कामयाबु थियो आहे ऐं जेको कुझु नाहे मिली सघियो उन लाइ मैदान बि उते ई आहे, दुश्मन बि उते ऐं जदोजहद बि उते ई आहे। नंबर 23 नौजवान सिंध परस्त वकीलनि खे अर्ज़ु त पंहिंजो वोट बार्स जे चूंडनि में सोचे सम्झे ॾियनि। तव्हां वकील आहियो, कानूनदान न कि आम माण्हू। तव्हां घटि में घटि पीपल्स पार्टी जे हिन कैनालनि वारे इशू में किरदारु खे त सभु ॼाणो था। लंजार ऐं साथियुनि जो हिन मामले में जेको किरदारु रहियो उनखे बि न विसारिजो। बार ऐं सिंध जा वकील मुंहिंजे खीसे में पिया आहिनि। लंजार ऐं संस माण्हू सदाईं इहा दावा कंदा रहिया पर एहतिजाज में खेनि उहो खीसो ॻोल्हियो न पिए लभियो ऐं मालिक पुछंदा रहिया उन्हनि खां त हीअ जेके किरोड़े रुपया तव्हांखे ॾिनासीं त वकील कंट्रोल कयो, उहे त पाणी में विया। बहरहाल लंजार ऐं उनजी टीम जे उन्हनि लफ़्ज़नि खे बि यादि रखिजो। नंबर 24 सिंध जे हर निंढे वॾे ॿार ॿुढे औरत मर्द पढ़ियल अणपढ़ियल सिंधी पठान पंजाबी सिरैकी बलोच बल्ती हज़ारा उर्दू सिंधी गुजराती कश्मीरी जेको बि धरणे में आयो उनखे सलाम। जंग जारी रहे। नंबर 25 अवाम सभ खां वॾी ताक़त आहे। सिर्फ़ु ॿधी करे इज़त सां शानदार नमूने जीअण तरक़ी करणु हिन शाहूकार सिंधी क़ौम जो हक़ आहे ऐं पाकिस्तान जा वसीला पोर्ट गैस तेल कोयलो मैदनियात 80% सिंध जा आहिनि जेके बंदूक जे ज़ोर ते लुटियो पिया वञनि। सिंधु दरिया असांजे वजूद जी ज़मानत आहे। जंहिं दोस्त खे ॻाल्हियूं सम्झ में अचनि उहो ॿियनि खे सम्झाइण लाइ अॻिते वधाए। महिरबानी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक सुहेल मेमण जी लिखियल लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारे लेखक लतीफ़ जमाल लिखियो, जॾहिं सिंध पंहिंजे साह जी तंद बचाइण लाइ पुरमन सियासी जदोजहद वारो रस्तो इख़्तियार कयो आहे ऐं वफ़ाक़ जे नाजाइज़िन ते हिकु ई आवाज़ बणिजी बीठी आहे तॾहिं कंहिं बि अनारकी जनम नाहे वरितो, न वरी तशदुद जो इस्तेमालु थियो आहे। सिंध जे हिन पुरमन सियासी जदोजहद सॼी सिंध जे सियासी वर्करनि खे तस्बीह जे मणियुनि वांगुरु मेड़े वरितो आहे। जेकॾहिं रियासत ऐं उनजे इतिहादी धुरियुनि हिन तहरीक जे अंदरि इन्फिल्ट्रेशन वारा तरीक़ा इस्तेमालु कया तॾहिं बि खेनि नाकामी नसीब थींदी ऐं जेकॾहिं तशदुद जो रस्तो वरितो तॾहिं बि सिंध जा नौजवान पंहिंजी पुरमन जदोजहद जारी रखंदा। हिन वक़्तु जंहिं सिंध तूफ़ान बणिजी सरहदूं संभाले वरितियूं आहिनि ऐं उहो तइ करे वरितो आहे त पुरमन सियासी जदोजहद सां सिंध जा मसइला तॾहिं हल थी सघंदा जॾहिं वफ़ाक़ पारां सिंध जी फुरुड़ जो सिलसिलो बंदि थींदो। उहा रियासत जेका हाणे हिन मुल्क जी कंपनी सरकार बणिजी चुकी आहे तंहिं सिंध जे टांडनि जहिड़ियूं अखियूं न ॾिठियूं हुयूं। उन्हनि इहो सम्झी वरितो हो त सिंध जो अवाम पीरनि गादियुनि सरदारनि ऐं बोहतारनि अॻियां झुकियल आहे ऐं उहे बोहतार ऐं सरदार इक़्तिदारी पार्टी जे ज़ंजीरनि में ॿधल आहिनि। सिंध जी फुरलुट खेनि फॿी वेंदी पर हिन वक़्तु जेका सिंध अखियूं महिटे उथी आहे उहा वफ़ाक़ जे ॾाढ ऐं जबर खे वधीक बर्दाश्त नथी करे सघे। कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़ात्मे जो ऐलान न थियो त उहा हिन वफ़ाक़ जी वॾी बदकिस्मती हूंदी। वफ़ाक़ हिन वक़्तु उन पोज़ीशन में ई न आहे त उहो आवाम जे बग़ावत खे मुंहुं ॾेई सघे।
पाकिस्तान जी अंदरूनी सूरत घरू वेड़ जो मैदान बणिजी वई आहे, जॾहिं मुल्क जो निंढियूं क़ौमूं वफ़ाक़ जे इस्तिहसाली निज़ाम ख़िलाफ़ ॿेले जी बाह बणिजी ॿरी पियूं आहिनि, तॾहिं वफ़ाक़ जो अहिड़ो इस्तिहसाली निज़ाम पंहिंजे पोयनि पसाहनि में पहुतो आहे। हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ सीनियर सहाफ़ी राशिद लगारी लिखियो, सिंध में कैनालनि ख़िलाफ़ तहरीक पंहिंजा नतीजा ॾियणु शुरू कया आहिनि। उन करे 2 मई ते सॾायल CCI जो इजलास बि काल्ह सॾायो वियो। सिंध में 8 महीननि खां सियासी पार्टियुनि अवाम में तहरुक पैदा कयो पए, जंहिं दौरान बबरलो बाईपास ते वञी वॾो धरणो हंयो वियो, जंहिंखे ख़तमु करण लाइ CCI जो इजलास सॾाइणो पियो। उन खां अॻु गुमराह कंदड़ ख़बरूं बि हलायूं पई वियूं त हुकूमत वॾो फ़ैसिलो करे कैनाल वापसि थी वठे। उन करे असां ॾिठो त उते बि ईअं न थी सघियो, जंहिंखां पोइ रुॻो CCI जे इजलास जी मंज़ूरी ॾिनी वई। वकीलनि जे एहतजाज सां गॾु सिंध में सियासी तौरु मुतहरिक पार्टियुनि पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु ज़रूरु अदा कयो आहे। सिंधु दरिया बचायो तहरीक बि सरगर्मी कंदी आई आहे। कैनाल ठाहिण ग्रीन पाकिस्तान बाबति अवामी तहरीक पहिरीं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस रखाई, जंहिंखां पोइ 2 ॾींहं अॻु अवामी वर्कर्स पार्टी बि कॉन्फ्रेंस रखाई। हिन कॉन्फ्रेंस में दरिया ऐं माहौलियात खे हर सूरत में बचाइण जो अज़म कयो वियो। सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ज़ैन शाह बि हैदराबाद प्रेस क्लब अची प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुन चयो त कैनालनि ख़िलाफ़ सिंध में तहरीक उरूज ते आहे। हुन चयो त बॉर्डर ऐं सिंध में बेचैनी ॾिसूं पिया, असां सां नाइंसाफ़ी थी आहे। हीअ तहरीक ज़रूरु नतीजा ॾींदी। सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदा कैनालनि वारे मामले ते इनकार कंदा रहिया, जॾहिं त सदर पाकिस्तान जुलाई 2024 में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जी मंज़ूरी ॾिनी। शार्ट फॉल ग्रेटर थल कैनाल फेज़ 1 जे करे थियो आहे। SIFC 18 तरमीम जे बि ख़िलाफ़ मनसूबो आहे। हीअ 1 यूनिट प्लस हुकूमत आहे। हाणे CCI गैर अहम थी वई आहे। हिन इदारे खे मज़बूत करण लाइ SIFC खे ख़तमु करणो पवंदो। हुन चयो त इदारा आइन खां मथां थी कम न कनि, ज़मीन अलाट करे कैनाल ठाहिया पिया वञनि। मुल्की ऐं गैर मुल्की कंपनियुनि खे कराची, बदीन, ठठे, खैरपुर ऐं घोटकी में हज़ारें एकड़ ज़मीनूं रिटायर्ड ऑफिसरनि खे अलाट थी चुकियूं आहिनि, जेके ग्रीन प्राइवेट लिमिटेड वटि आहिनि। सिंध हुकूमत ज़मीनूं वापसि वठे। सिंध में जिते ॿिया केतिरा ई मसइला आहिनि, उते क़बीलाई दहशतगर्दी पिणु वॾो मसइलो बणियल आहे। हुक्मराननि जी बहितर हुक्मरानी वारी दावा बि अखियुनि ते, पर हक़ीक़त इहा आहे त सिंध में कानून जी अमलदारी ख़ुरदबीन सां ॻोल्हे बि नज़र नथी अचे। सिंध क़बीलाई खून रेज़ी सबबि मख़्तल बणिजी वई आहे, पर असांजे हुक्मरान जी तरजीह अमन अमान रही न आहे। इहो ई सबबु आहे जो सिंध बेअमनी ऐं रतोछाण जे वर चढ़ियल आहे। रूह खे रोहड़ूं ॾींदड़ ताज़ी ख़बर इहा आहे त सखर जे कुरैशी ॻोठ में हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा क़तल थी विया। पुलिस ॿुधाए थी त वाक़ियो जतोई खोसा धुरियुनि में तकरार तां पेश आयो। उनखां 1 ॾींहुं अॻु हथियारबंदनि कंदकोट में फायरिंग करे पलांद में साफ़ी जे भाइटे समेत 2 ॼणनि खे क़तल करे छॾियो। हाणे त हुक्मरान जशन मल्हाइण मां वांदा थिया हुजनि त सिंध जे अमन अमान ॾांहुं बि ध्यानु ॾियनि। क़बीलाई तकरारुनि सिंध जे एके खे घणो हाञो रसायो आहे। ॻरा ऐं ख़तरनाक हथियार अॻ में त कचे जे धाड़ियलनि वटां मिलंदा हुआ, पर हाणे उहे कचे जे ॻोठनि मां पिणु मिलण लॻा आहिनि। जेके उते कीअं था पहुचनि, इन जे हवाले सां इख़्तियारियूं को नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि, न ई उन्हनि ख़तरनाक हथियारनि जे विकिरे ऐं पहुच जा गस घटि घेड़ बंदि कया वञनि था। सिंध जे कचे वारनि इलाइक़नि समेत केतिरनि ई ज़िलनि में बिरादरियुनि जे विच में खूनी तकरार हलंदड़ आहिनि, जिन में पिणु ख़तरनाक हथियारनि जो इस्तेमालु थिए पियो, पर उहे हथियार किथां था अचनि ऐं केरु थो ख़रीद करे, छो त हिन महांगाई जे दौर में माण्हू ॿिनि वेलनि लाइ परेशान आहिनि। अहिड़ी सूरत हाल में उन्हनि खे केरु पियो मजबूर करे त उहे ज़मीनूं विकिणी पंहिंजी कुल पूंजी सेड़ाए
हथियार ख़रीद कनि। उन्हनि में इहो अदम तहफ़ुज़ ऐं ख़ौफ़ केरु पियो पैदा करे ऐं उन जे पुठियां माण्हुनि ते असाबी ऐं नफ़्सियाती जंग मरण पुठियां कहिड़ा मक़सद आहिनि। सिंध में हिन वक़्तु क़बीलाई दहशतगर्दी बि वॾो मसइलो बणियलु आहे। ईअं त अरब जे दौर जाहिलियत में थींदो हो जो क़बीलनि जे विच में दुश्मनियूं कई पीढ़ियुनि ताईं हलंदियूं हुयूं ऐं हिकु पीढ़ी जा बदिला ऐं पलांद ॿी पीढ़ी वठंदी हुई। हाणे त हिते असां वटि बि सूरतहाल उन्हनि पेचरनि ते पई वञे जो हिते क़बीलाई जहिड़ा ख़तमु थियण जो नालो बि न पिया वठनि। असां अॻु में बि इहा ॻाल्हि चवंदा रहिया आहियूं त हिते क़बीलाई भोतार जहिड़नि खे होशी ऐं हथियारनि जो ऑक्सीजन ॾेई ज़िंदा रखंदा अचनि। असां पाण खे क़ौम सॾायूं था ऐं क़बीलो ते इर्तिका जी अदना दर्जे ते हूंदो आहे, पर हिते त सॼी उणत क़बीलाई नज़र ईंदी। उहे ई केतिरनि पीढ़ियुनि खां हलंदड़ क़बीलाई जहिड़ा, उहे ई औरतुनि जे क़त्ल जा वाक़िया, उहे ई माण्हुनि जा अगवा। ईअं थो महसूसु थिए ॼण सिंध रवांडा जी राहनि ते हली पई हुजे। सिंध जे मुंतज़मीन खे त का बि परवाह न आहे। उहे रत रुआरींदड़ लका वॾे अरसे खां इंतिहाई अफ़ो ऐं दरगुज़र जो मुज़ाहिरो कंदे ॾिसंदा रहिया आहिनि, ॼण त अमन अमान उन जे आइने ऐं मनसबे ज़िमेवारी न हुजे। ईअं त क़दीम ज़माननि में तॾहिं थींदो हो जॾहिं अञा रियासत जो वजूदु न हूंदो हो, जॾहिं वसंदड़ ते लश्कर हला कंदा हुआ, लुटमार करे माण्हू मारे वस्तियुनि खे ताराज कंदा हुआ, ॻोठनि ऐं शहरनि खे उजाड़े छॾींदा हुआ। तॾहिं त को कानून हूंदो हो, न ई का मर्कज़ी हुकूमत। हिन जदीद दौर में सिंध में उहे क़दीम ज़माननि वारियूं हालतूं छो आहिनि? समूरी क़बीलाई दहशतगर्दी, भुंग ख़ातिर अगवा, औरतुनि जे क़त्ल समेत ॾोहनि जे राकास जो जंहिं तोते में साह आहे, उन तोते जो नालो आहे अशराफिया। उहा ॾोहनि जी सरपरस्ती कंदड़ अशराफिया आहे, जंहिंजा हामी हिमायती इख़्तियार इक़्तिदार जे ऐवाननि में वेठल था महसूसु थियनि। छो त जॾहिं उन तोते जे कंध में हथु विझण ऐं उनजो घाटो मरोड़ण लाइ आवाज़ उथनि था त उन ते अमल में बि उहे रुकावट बणियल आहिनि। उन करे हुक्मराननि खे असां इहो चवण जी ज़रूरत था महसूसु करियूं त सिंध में कानून जी अमलदारी खे यकीनी बणायो वञे, जहिड़ींदड़ धुरियुनि खे बेहथियार कयो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे लेखक ऐं कहाणीकार अमर लगारी जी अॼु सालगिरह मल्हाई पई वञे। अमर लगारी 3 अप्रैल 1965 ते ॻोठ हाजी अहमद ख़ान लगारी, तालके ज़िले सांगड़ में जनम वरितो। हुन MA अंग्रेज़ी अदब में 1992 में कई ऐं हूअ शहीद सिबतुल्ला शाह डिग्री कॉलेज सांगड़ में लेक्चरार प्रोफेसर रहियो। हू अॼु डिग्री कॉलेज शाहपुर चाकर मां रिटायर थी रहियो आहे। 1993 धारे गॾियल कहाणीकारनि ऐं शाइरनि जो किताब जाग छपजी पधिरो थियो हो, जंहिंमें ॿिनि कहाणीकारनि जूं कहाणियूं ऐं ॿिनि शाइरनि जी शाइरी शामिलु हुई, त उन में अमर लगारी जूं कहाणियूं बि शामिलु हुयूं। जंहिंखां पोइ संदसि कहाणियुनि जो किताब लटो राटी दुनिया छपजी मंज़र आम ते आयो, जॾहिं त मुशाहिदाती मुताले जो किताब जित सिंधु में समुंड वहे थो 2003 में छपजी पधिरो थियो। संदसि नावलेट मोखी 2005 में छपियो ऐं उनखां पोइ नारे जे किनारे 2005 में छपजी मंज़र आम ते आयो, जॾहिं त संदसि कहाणियुनि जो किताब नाद वारो पिणु छपियल आहे। अमर लगारी सिंधी ॿोली जो सीनियर कहाणीकार आहे। हुन सिंधी अदब लाइ तमामु सुठियूं कहाणियूं पिणु लिखियूं आहिनि। अॼु असीं संदसि कहाणी ॿिटो निज़ाम ऐं शैतान अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। हीअ कहाणी ॿिटो निज़ाम ऐं शैतान जेका सिंध में ॿिटे निज़ाम लागू करण ते लिखियलु आहे, जंहिंमें हुन हाकमनि जी नाअहली ऐं समूरो ॾोह शैतान ते हणण वारी वार्ता ॿुधाई आहे त कीअं हाकिम पंहिंजनि ज़िम्मेवारियुनि खां आज़ाद थी समूरो ॾोह शैतान ते मढ़ीनि था। हिकु ॾींहुं अवाम जे वॾे पंहिंजे किचन कैबिनेट जो इजलास घुरायो।
वज़ीरनि मशीरनि जी फ़ौज खां सख़्तु पुछाणो कंदे चयाईं, मूंखे अवामा कोई इन सुवाल जो जवाबु छो नथो ॾिए त हीउ जेको पाण अवाम जी बहितरी लाइ निज़ाम लागू कयो आहे उनखे सिंध जा माण्हू ॿिटो छो था चवनि। वॾे जे साॼे ऐं खाॿे पासे ॿ साॼा खाॿा वज़ीर वेठा हुआ। हू साॼा ऐं खाॿा इन करे हुआ जो उन्हनि मां हिकु साॼी धुर ऐं ॿियो खाॿी धुर खे डील कंदो हो। वॾे साॼी धुर खे डील करण वारे भारी भरकम वज़ीर खे चयो त पहिरियां तूं ॿुधा। भारी भरकम वज़ीर जवाबु ॾियण लाइ पंहिंजी जाइ तां चुरियो त कुर्सी जे जोड़नि मां चीकट जा आवाज़ निकिता, जिते सभु ओॾह मुतवजा थिया। हुन गलो साफ़ कंदे तारो ते चढ़ी आयल नज़रो ॻहींदे चयो, मूं त सॼे मसवदे खे उथलाए पुथलाए चइनी पासे खां जाचे ॾिठो आहे, मूंखे त इहो किथां बि डबल नज़र नथो अचे। साॼी धुर जे समूरनि पार्टियुनि खे निज़ाम जो मसवदो मूं 5 हथनि सां ॾिनो आहे। मूंखे न चयो आहे त किथां बि अव्हां खे इहो डबल नज़र अचे त अव्हां भले असांजी ॻिची में हथु विझो। जॾहिं हुन ॻिथड़ जी बजाए ॻिची में हथु विझण जो चयो त वॾे सुमेत सभिनी वज़ीरनि जा हथ पंहिंजनि ॻिचनि ताईं खॼी विया। सभिनी पंहिंजो गलो घुटिजंदे महसूसु कयो। हिक ॿिए ॾांहुं निहारींदे घुटियल आवाज़नि में सभिनी एतिराज़ु कयो त साॼी धुर खे डील कंदड़ वज़ीर खे ईअं चवणु न खपंदो हो। किथे ईअं न थिए जो का लिकियल कुवत जिन ई भूत हुकूमत ख़िलाफ़ साज़िश करे बिल में लूंडीजियां छप हणी वेठल निज़ाम खे ॿिटो न करे छॾे। तूं त सफ़ा को मोॻो मटर आहीं। काग़ज़ी वज़ीर जेको हुकूमती काग़ज़ी मामलनि खे डील कंदो हो, बल्कि हुकूमती काग़ज़नि जो कारो मुंहुं कंदो हो, तां भारी भरकम वज़ीर ते लफ़्ज़ी हमिलो कंदे चयो, तोखे घटि में घटि ॻिची में हथु विझणु न चवणु खपजंदो हो। सुभाणे जे निज़ाम ॿिटो निकिरी पवे त मुंहिंजे पारां तूं ॾींदे पंहिंजी ॻिची। मां कोई ईअं सची पची थोरी चयो हो। हुन शर्मसारी मझा चयो, मां त छड़ो इस्तलाहनि चयो हो। इस्तलाहनि बि छो चयो हुई? वॾे खे बि थोरी थोरी ॻाल्हि सम्झ में अचणु लॻी। सुभाणे सची पची बि जे निज़ाम ॿिटो निकिरी पवे त केरु पंहिंजो मुंडियूं पेश कंदो। सॉरी सर, भारी भरकम वज़ीर सभिनी खां माफ़ी वठंदे चयो, अॻिते लाइ मां लफ़्ज़ तोरे तके ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे। वॾे खाॿी धुर खे डील कंदड़ वज़ीर खे चयो त हा, हाणे तूं ॿुधाए त माण्हू असल गोड़ छा ते पिया कनि, जॾहिं त निज़ाम में का अहिड़ी ॿिटाई नज़र ई कान थी अचे। अव्हां जी ॻाल्हि बरहक आहे साईं। अछनि वारनि वारे आद ऐं समूद जी क़ौम जहिड़े डिघे क़दीमी वज़ीर चयो, असल में खाॿी धुर जे माण्हुनि खे त उन ते एतिराज़ ई नाहे। खाॿी धुर वारा चवनि था त बलदियाती निज़ाम जो उहो मसवदो फ़क़्ति ॿिनि धुरियुनि विच में बंदर बाण जो दस्तावेज़ आहे, जॾहिं त असल बलदियाती निज़ाम तॾहिं ईंदो जॾहिं यूनियन काउंसिल जे चेयरमैन खे रुॻो नलका, गुंतियूं ऐं सिलाई मशीनूं विरहाइण जे बजाए रोड रस्तनि, अवामी फलाही ऐं बहबूद तालीम ऐं सिहत जहिड़नि मामलनि में इख़्तियार ॾेई इदारनि जी बहितर कारकर्दगी ऐं नतीजनि जो ज़िम्मेवार बणायो वेंदो। ॿिटो निज़ाम फ़क़्ति क़ौमपरस्तनि ऐं क़ौमपरस्त लेखकनि खे नज़र अचे थो। उन्हनि खे बि आख़िर ॿिटो छो थो नज़र अचे? वॾे उणतुण मंझां पुछो, तव्हांखे भला ॿिटो नज़र अचे थो? न, सभिनी नर्सरी जे ॿारनि जी जिंगल में वरजाईंदे हिकु आवाज़ में चयो, मूंखे बि नज़र नथो अचे। वॾे बि पंहिंजो मौक़िफ़ नोट कराईंदे चयो, त पोइ उहो माण्हुनि खे ॿिटो नज़र छो थो अचे? निहायती आसूदे नाकनि जे माल मेड़ींदड़ वज़ीर वॾे जी जवाब पर्सीअ खां लिकंदे साॻियो सुवाल ॿिनि अॻियां उछलाईंदे चयो। सभई हिक ॿिए ॾांहुं ॾिसण लॻा। सभिनी हिक ॿिए ॾांहुं ॾिठो, पर जवाबु कंहिं वटि बि कोन हो। नेठि सभिनी जूं अखियूं वञी मज़हबी मावरनि वारे वज़ीर ते खुतियूं। वॾे तमामु इत्मीनान ऐं उमेद विचां चयो, मौलाना साहिबु, हाणे फीथो फिरी अची अव्हां ते बीठो आहे, हाणे असांखे इन मुझारे मां कढो। मौलाना पहिरियां मालिक हक़ीक़ी जी शान ऐं साराह में 2 टे गुफ़्ता चया ऐं पोइ मकानी निज़ाम जी तारीफ़ में 10-15 मिंट ॻाल्हायईं। हुन चयो त अहिड़ो सभिनी खे गॾाए हलाइण वारो निज़ाम अॻु कॾहिं बि कोन आयो आहे, कंहिं बि हाकिम जे दौर में सवाइ मुशरफ जे। उहो वरी छा थो चवीं? 2-3 वज़ीरनि मौलाना जे वाह ते हथु ॾींदे कंध वारे मणके ते मुकूं वहाईंदे चयो, मुफ़्त में थो ख़्वार करी।
अस्तगफिरुल्लाह मौलवी डप मां कंबण लॻो। वॾे जी घूर बि हाण गंभीर थी वेई हुई, पर पोइ बि पाण संभाले चयाईं, असल में मूं इहे लफ़्ज़ न पिए चवणु चाहिया, पर उहो सॼो कमु शैतान जो आहे जंहिं मुंहिंजे वात में इहे लफ़्ज़ विझी छॾिया। जंहिंमां साबित थियो त असांजे क़ौम परस्तनि लेखकनि ऐं साॼी धुर जे पार्टियुनि खे शैतान वरगलायो आहे, ॿियो कुझु बि न आहे। वॾो इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। ॾिठो, मूं मज़हबी उमूर जी वज़ारत इन करे ई अहिड़े ज़हीन मुदलिल आलिम खे सौंपी हुई, जंहिंमें मूंखे वॾो आसिरो हो, जंहिं आख़िरकार हिकिड़ो टारगेट त हासिल करे ॾिनो, न त असांजो असल दुश्मन केरु आहे। असांजो असल दुश्मन शैतान आहे। इनशाअल्लाह सुभाणे शैतान जो बि को तोड़ ॻोल्हे कढंदासीं। अव्हां साहिबनि जी वॾी महिरबानी। मीटिंग बर्ख़ास्त ऐं एटिंग शुरू। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं कहाणीकार अमर लगारी जी कहाणी ॿिटो निज़ाम ऐं शैतान। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं हसीं सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।